सीमा मुझे यकीन आए तो तू खुश होंदी है पढ़ाई में मसरूफ तो काल जॾहिं मूंखां मोकिलायो तो मूं पहिरियों भेरो तुंहिंजी अखियुनि में आलाण महसूस कई हुई सो अलाए छो हूअं त जॾहिं तूं मोकिलाए वञण वारी थींदी आई त मूंखे पंहिंजो हाँ वारी मुठ वांगुरु हथनि मां खिसकंदो महसूस थींदो आहे पर कल्ह वारी कैफ़ियत मां ॿुधाए थो सघां न लिखी थो सघां इन ई लफ़्ज़नि में महसूस थो कराए सघां तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा कंहिं आज़ाद नज़्म वांगुरु सभु बंदिशूं तोड़े छुलकण ते छो हुया छा इन जो कारण कोन ॿुधाईंदी अॻु में त ईअं कॾहिं न थियो आहे तूं मूंखां मोकिलाई तुंहिंजे चपनि ते मुर्क जा मोती न हुजनि छा असां ॿिन्ही जे दरमियान का दीवार खड़ी थियण वारी आहे तुंहिंजे नाले सीमा जी माना त सरहद आहे पर आऊं कंहिं बि हदबंदीअ खे क़बूल करण लाइ तयारु न आहियां जेका तुंहिंजे ऐं मुंहिंजे दरमियान विरहाङीअ जो सबबु बणिजे तोखे छा ॿुधायां खलील त मुंहिंजा घोड़ा छो थी टिमिया मींहुं बराबरि बेसबब न वसंदा आहिनि किथे ईअं त न आहे त हिन जदोजहद में रिढ़ंदे रिढ़ंदे मंज़िल खां अॻु में ढुरकी पई आहीं ॾिस सीमा हीउ सफ़र अणांगो ज़रूर आहे पर ईअं कॾहिं नथो थी सघे त असांखे मंज़िल ई न मिले आख़िर किथे त राति घुटंदी किथे त थक भञबा कंहिं कंदीअ ज़रूर अमुन आशिती ऐं इंसाफ़ जी बाख बि पुटंदी पर कॾहिं कॾहिं खिल मूंखे बि ईंदी आहे त शायदि तूं ऐं आऊं सदाईं सफ़र में हुजूं ऐं मंज़िल पोयण लाइ हुजे पाण ॿई मिलिया बि त सफ़र में हुयासीं मूंखां तो मंज़र कॾहिं नथो विसरे छा तोखे बि यादि आहे तुंहिंजो खलील माफ़ कजो मोहतरमा जी तव्हां वटि ॿ जॻहियूं ख़ाली आहिनि हाँ हीअं कयो तव्हां मथियुनि सीटुनि ते हलिया वञो बिल्कुलु आराम सां ऐं फ़िक्र करण जी का ॻाल्हि कोन्हे ऐं दादू तुंहिंजी त गाॾी सां आया दादू ताईं तव्हां आयो साणंदा पर अदन जी हिते सीट बुक थियल आहे छा हो बुक आउं तो कयां न आउं तो आहियां न हाणे ख़बर आहे तव्हां पैसा वठी था विहारो ॾिसो नथा त लेडीज़ वेठियूं आहिनि अदी भेण ॻाल्हि त ॿुध अदी भेण जी कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांखे पाण ख़्यालु करणु घुरिजे तव्हां ॿिए कंहिं काॾे विछो था वञो ज़रूरी आहे छा हिते वियो ॾिस त ॿी किथे बि जॻह कोन्हे अमा 2 सीटूं तव्हांजी बुक आहिनि बाक़ी ॿिनि ते तव्हां ॿियनि खे वेहण ॾींदव जे रिजर्वेशन हुजे हा त भली विहंदा पर हाणे ज़बरदस्ती तव्हां असां सां छो था विहारियो हेॾो सारो राति जो सफ़र छा असां हिननि जे करे वेही कढींदासीं बाबा बाबा वेही छो था काटियो तव्हां राति जो सफ़र ॿियो तॾहिं भला जे ॿिए कंहिंजी रिजर्वेशन थियल हुजे त उनखे भेण ॾियो हा बाक़ी जे असां वेठासीं त एक्सक्यूज़ मी जी हिते मुंहिंजी रिजर्वेशन आहे सीट नंबर 3 तव्हांजी रिजर्वेशन आहे जी हा त पोइ हिकिड़ी जाइ ख़ाली आहे न पोइ असां त 2 ॼणा आहियूं ॿियनि किथे ॾिसी ॾियो बड़ा ॿियनि किथे जॻह मुश्किल आहे अचो अदी उते दाणे मथे हलो हिन जे साम्हूं वेही नथा सघूं पोइ हिन जो था चऊं हीउ मथे वञे त छा असां हिन जे साम्हूं सुम्हियल रहंदासीं चई छा हलो भला अंधी ख्याल सां केॾो आराम सां वेठो हुयोसीं
आहिस्ते सुबुह जो अलाए कहिड़े वक़्तु पुॼंदी ये 8:30 बजे ताईं पुॼी वेंदी बोलान मेल जी इहा मुसीबत आहे सॼी राति खॾ में सुबुह जो हली पुॼंदासीं थका टुटा सिधो फैकल्टी क्लास में पई निंड ईंदी सुभाणे वही थर्सडे आहे पूरा क्लासेस न हलंदा छा लिखंदासीं पोइ यूनिवर्सिटी हलूं छो था को न को हंगामो थींदो यूनिवर्सिटी बंदि ईअं सम्झो त 10-12 ॾींहंनि लाइ घुमण कान एजो मोटियासीं जाए थी चई अॼु जॾहिं सामान में विधुमि बैग में त बाबा साईं चयो छोरी कपिड़ा त खणी सघिया अथई हो त हल्की कर कुझु बैग इजो थी 2 ॾींहंनि में मोटी तव्हांखे त यूनिवर्सिटी मोकिले वधायूं आदि छॾ हाणे किताब खे कुझु ॻाल्हाए न थर्सडे चैप्टर पूरो कयां ॻाल्हायां थी ॾिसां ही कहिड़ो किताब आहे वाचूड़े में लाट बाल खाली ये वरी केरा अलाए शफ़ी जो को दोस्त आहे मूंखे त शफ़ी ॾिनो किताब अॼुकल्ह हर को भागी लॻो पिया को घर खां भागे को समाज खां भागे ख़बर त पए कान थी हाणे ॾिस न बागी खलील ॿियो को नालो ई न सुझुसि पोइ हूंदो को बागी तोखे कहिड़ो एतिराज़ आहे चलो मैं ॾिसां अंधी पानी में किराई प्लीज टेक केयर दिस इज माइन तव्हांजो किताब आहे जी हाँ मां आहियां बागी खलील दादा दादा माफ़ कजो असां अलाए छा छा चई वियासीं प्लीज़ आई एम वेरी सॉरी खैर आहे मूं पाण एंजॉय पियो कयो अजय खैर सब खैर फरा आई ना हाँ अजय भी ना हाँ ॾिसो न उते सिस्टम ॾाढो टाइट आहे हितां वांगुरु न आहे जो बैंक पुर जे 2 बजे पुलिस पहुचे